हे जेके पीपला वेठा आहिनि हिन सिंध खे हिकिड़ो केक सम्झो हर गवर्नमेंट वठी टुकड़ो सिंध जो कटे था ॾियनि। ज़रदारी साहिबु कॾहिं थरकोल जो सौदो पियो करे, कॾहिं कोयले जो सौदो पियो करे, त कॾहिं कारूंझर जो सौदो पियो करे, कॾहिं चए थो बाबा तव्हांखे कराची सूबो करे ॾींदुसि। पर ज़रदारी तोखे ॿुधाइणु चाहियूं था, सिंध तुंहिंजे पीउ जो जागीर कोन्हे, सिंध सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन आहे ऐं असीं पंहिंजे वतन ख़ातिर जान ॾेई बि सघूं था, जान वठी बि सघूं था। हिन खे बदीन जे शाइर चयो न, हाफ़िज़ मोहम्मद निज़ामाणी, तो ज़ोर रखियो हो ॾियारी ते मुकाल बरूपा माड़ी ते, तो ज़ोर रखियो हो ॾियारी ते मुकाल बरूपा माड़ी ते, तोखे सिंध न ॾींदुसि सौदे में जेसी जान हूंदी इन जोधे में। तव्हां छा था सम्झो, तव्हां सिंध विकिणी ॾींदा, तव्हां सिंध जो सौदो कंदा, 47 फार्म ते चूंडी ईंदा, पंहिंजे आकानि जे अॻियां सिर झुकाईंदा ऐं तव्हां हुकुम कयो आका असां हाज़िर आहियूं। पर हे सिंध जा गैरतमंद नौजवान जेके असांजे हिन लीडर जेके रहबरी करण वारा आहिनि, हिननि जे पोयां जेके करोड़े नौजवान आहिनि, असां तव्हांखे वाज़े तौरु पैगाम था ॾियूं ते बाबा तरमीमूं अंग अखर इहे पंहिंजा कानून ऐं क़ाइदा पाण वटि रखो। पर जेका बि तव्हांजो अंग अखर, जेको बि तव्हांजो क़ाइदो या कानून सिंध जी वहदत असांजे वतन ते हमिलो कंदो, पोइ 7 करोड़ सिंधी तव्हांजो अहिड़ो घिराउ कंदा, हे तव्हांजा AC, हे तव्हांजा DC, MP, MNA रस्तनि ते निकिरण लाइ तयारु कोन हूंदा। हिननि खे गलनि मां झलिया हाउसनि मां असीं गीले कढी ॿुधाईंदासीं त असीं वतन जी मालिकी कीअं था करियूं।